सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो पाकिस्तान जी तक़दीर बदिलाई ऐं बेआवाज़ माण्हुनि जो आवाज़ बणियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे 73 जो आइन ॾिनो। शहीद पार्लिमानी जमहूरी ऐं कानून ऐं वफ़ाक़ी तिर्ज़े हुकूमत जो बुनियादु रखियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उसूलनि ते समझौतो करण बदिरां फाहीअ जी सज़ा खे मुंहुं ॾिनो। आमा खे आगाह कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो पाकिस्तान जी तक़दीर बदिलाए बेआवाज़ माण्हुनि जो आवाज़ बणियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे 73 जो आइन ॾिनो। शहीद पार्लिमानी जमहूरी ऐं वफ़ाक़ी तिर्ज़े हुकूमत जो बुनियादु रखियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणो हो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उसूलनि ते समझौतो करण बदिरां फाहीअ जी सज़ा खे मुंहुं ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो पाकिस्तान जी तक़दीर बदिलाई ऐं बेआवाज़ माण्हुनि जो आवाज़ बणियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे 73 जो आइन ॾिनो। शहीद पार्लिमानी जमहूरी ऐं वफ़ाक़ी तिर्ज़े हुकूमत जो बुनियादु रखियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उसूलनि ते समझौतो करण बदिरां फाहीअ जी सज़ा खे मुंहुं ॾिनो।